अच्छा, जेकी ही तव्हां कॉन्स्टिट्यूशनल उहिदा वठो पिया, इट सीम्स वेरी गुड स्ट्रैटेजी, पर जेकॾहिं असीं वधीक ॻाल्हि कयूं जेके वज़ारतूं तव्हां नथा वठो, का रिस्पॉन्सिबिलिटी या वॾी ज़िम्मेवारी तव्हां न पिया खणणु चाहियो, उनजो उनजा छा बैकग्राउंड ते कारण आहिनि? छा तव्हां सम्झो पिया त पोइ दफ़े जॾहिं तव्हां PDM सां गॾु हुया त तव्हां एतिरी ख़राबु कारदगी कई पए, ओतिरो प्रोड्यूस डिलीवर न करे सघिया, इन जे करे हाणे तव्हां जेको आहे पोइ ते हटणु चाहियो था, वज़ारतूं न पिया वठो? ॾिसो, तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि सम्झणी पवंदी त पाकिस्तान पीपल्स पार्टी जो ऐं नून लीग जो हिकु अलॻि करेक्टर आहे, हिकु अलॻि माइंडसेट आहे, हिकु अलॻि वे ऑफ गवर्नेंस आहे। अच्छा, असीं सम्झूं था जे असां बि इन्हनि सां वज़ारतूं वरितियूं, असां इन्हनि सां गॾु वेठासूं, वधीक कंफ्यूजन पैदा थींदो ऐं वधीक मसला मसाइल थींदा। सो हिननि खे सपोर्ट जी ज़रूरत आहे, सपोर्ट असां हिननि खे कयूं पिया। हुकूमत हे हलाइनि, वधि में वधि जेको आहे सो सुठी एडवाइस जे वठंदा सदर ज़रदारी खां या चेयरमैन बिलावल खां, तो हिननि खे ज़रूरु अच्छा, ॾींदा। सपोर्ट तव्हां उन्हनि खे कहिड़े कॉन्टेक्स्ट में कंदा? वी आर गिविंग इकोनॉमी डिसीजन्स थी विया या मतिलबु डिसीजन साज़ी वारे अमल में, फ़ैसिला साज़ी वारे अमल में, या कहिड़े हिसाब सां? सभ खां पहिरीं त असां उन्हनि खे हुकूमत ठाहिण ॾियूं पिया। वी आर गिविंग देम द सीट ऑफ द प्राइम मिनिस्टर ऑफ Right, पाकिस्तान। that is also sort of support. And after that, of course, if we are supporting someone to be the premier of the country, त पोइ इहो असांजो ज़िम्मो थिए थो त इन्हनि सभिनि मसइलनि मसाइलनि मां, इकोनॉमिक इंस्टेबिलिटी मां कढण में असांजो किरदारु जॾहिं हुननि खे ज़रूरत पवंदी असां ॾींदासूं।